टंडो जान मोहम्मद कमिश्नर मीरपुर खास हुकूमत असिस्टेंट कमिश्नर डिग्री अख्तर लाशारी टाउन कमेटी टंडो जान मोहम्मद चेयरमैन काजी नूर मोहम्मद सां जी गडियल सदारत हेठ टाउन कमेटी ऑफिस में शहर के मसलन बाबत एक अहम सब डिपार्टमेंटल मीटिंग कोठाई वई जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जा सरबराह ऐं चूंडियल नुमाइंदा वॾे अंग में शिरकत कई। इजलास में पब्लिक हेल्थ इरिगेशन LBOD प्रोवेंशनल हाईवेज़ ॿियनि खातनि जा हेड ऑफ डिपार्टमेंट मौजूद हुआ। मीटिंग दौरान शहर जे सफ़ाई सुथराई पीअण साफ़ पानी जी फराहमी निकाल जी निज़ाम रोडनि जी मरम्मत ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इन मौक़े ते वाटर सप्लाई फ़ेज़ 2 पिणु ख़ासि तौर ते गौर वीचार कयो वियो ऐं लाॻापियल खाते खे अमली क़दम खणण लाइ हिदायतूं जारी कई वयूं। ख़ुसूसी मेहमान तौर काज़ी फैज़ुल्ला सांद भी मीटिंग में शिरकत कई, जॾहिं त टाउन कमेटी जे अमले समेत वाइस चेयरमैन शहज़ाद हुसैन आराई, TO आफ्ताब अहमद शेख, अयाज़ चांग ऐं ॿियनि भी शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर अख्तर लाशारी ऐं चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद मीटिंग के ख़िताब कंदे चयो त शहर वासियुनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया करणु सभिनी खातनि जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। उन्होंने वाज़ह कयो त कंहिं बि खाते जी ग़फ़लत या लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। शहर जे बहितरी लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।